नाज़रीन ते ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदा आहियूं। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह साल 2022-2023 लाइ 1714 अरब रुपयनि जी टैक्स फ्री बजट पेश करे छॾी। वॾे वज़ीर बजट तक़रीर दौरान सरकारी मुलाज़मनि जी पघारुनि में 15% ऐं पेंशन में 5% इज़ाफ़े जो ऐलान कयो। उन खां अलावा मुख़्तलिफ़ अलाउंसिस जी मद में 3 खां 33% वाध जी तजवीज़ ॾिनी वई। वॾे वज़ीर ख़िताब कंदे चयो त बजट जो काथो 1714 अरब रुपया आहे ऐं ख़सारो 33 अरब रुपया आहे। बजट में सालियानी तरक़ियाती प्रोग्राम लाइ 332 अरब रुपया मुख़्तस कया विया। उन खां अलावा तालीम खाते लाइ 326 अरब ऐं सिहत खाते लाइ 219 अरब रुपया मुख़्तस कया विया आहिनि। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदा रहूं। अहम ख़बर अवां सां हिकु भेरो ॿीहर शेयर कंदा रहूं त आबपाशी खाते लाइ 22 अरब 52 करोड़ जॾहिं त ज़राअत लाइ 7 अरब रुपया मुख़्तस करण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। पब्लिक ट्रांसपोर्ट मनसूबनि लाइ 1 अरब 20 करोड़ ऐं अमन अमान जे लाइ 152 अरब रुपया रखिया विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी कराची जो रिपोर्टर शबीर लाशारी असां सां लाइन ते मौजूद है। शबीर अपडेट कजो वधीक छा तफ़सील आहे? शबीर सां नाज़रीन असांजो राब्तो मुनक़ता थी वियो आहे। ख़बर अवां सां हिकु ॿीहर शेयर कंदा रहूं या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा रहूं। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह साल 2022-2023 लाइ 1714 अरब रुपयनि जी टैक्स फ्री बजट पेश करे छॾी आहे। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदा रहूं त वॾे वज़ीर बजट तक़रीर दौरान सरकारी मुलाज़मनि जी पघारुनि में 15% ऐं पेंशन में 5% इज़ाफ़े जो ऐलान कयो। उन खां अलावा मुख़्तलिफ़ अलाउंसिस जी मद में 3 खां 33% वाध जी तजवीज़ ॾिनी वई। वॾे वज़ीर ख़िताब कंदे चयो त बजट जो काथो 1714 अरब रुपया आहे ऐं ख़सारो 33 अरब रुपया आहे। बजट में सालियानी तरक़ियाती प्रोग्राम लाइ 332 अरब रुपया मुख़्तस कया विया। उन खां अलावा तालीम खाते लाइ 326 अरब ऐं सिहत लाइ 219 अरब रुपया मुख़्तस कया विया आहिनि। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे हिकु ॿीहर अहम ख़बर के हवाले सां आगाह कंदा रहूं त सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह साल 2022-2023 लाइ 1714 अरब रुपयनि जी टैक्स फ्री बजट पेश करे छॾी। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदा रहूं या अहम ख़बर अवां सां हिकु ॿीहर शेयर कंदा रहूं। बजट पेश कई वई आहे। अहम ख़बर के हवाले सां सिंध जे 1714 अरब रुपयनि जी टैक्स फ्री बजट पेश कई वई। सरकारी मुलाज़मनि जी पघारुनि में 15% ऐं पेंशन में 5% वाध जो ऐलान कयो वियो। सरकारी मुलाज़मनि जे मुख़्तलिफ़ अलाउंसिस में 3 खां 33% वाध करण जी तजवीज़ ॾिनी वई। ग्रेड 1 खां 16 ताईं जे मुलाज़मनि जी डिस्पेरिटी अलाउंस में 33% वाध जी तजवीज़ ॾिनी वई। ग्रेड 17 खां 22 ताईं जे मुलाज़मनि जे डिस्पेरिटी अलाउंस में 30% वाध जी तजवीज़ ॾिनी वई। नाज़रीन अवां खे ॿुधाईंदा रहूं त वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह मुख़ालिफ़ धुर जे गोड़ में 33 अरब रुपयनि जे ख़सारे वारी बजट पेश कई। बजट में आमदनी जो काथो 1600 अरब 79 करोड़ 73 लख रुपया ऐं ख़र्चनि जो काथो 1700 अरब 13 करोड़ 58 लख रुपया लगायो वियो आहे। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे हिकु भेरो ॿीहर आगाह कंदा रहूं त बजट तक़रीर दौरान मुख़ालिफ़ धुर जे गोड़ बजट नामंज़ूर जा नारा पिण लगाया विया। तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी कराची जो रिपोर्टर इमदाद सुमरा असां सां लाइन ते मौजूद है। इमदाद अपडेट कजो बजट पेश कई वई आहे छा तफ़सील आहिनि इन हवाले सां? जी बिल्कुल अवां खे ॿुधाईंदा हलूं त वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह कुछ देर अॻु माली साल 2022-23 जी जेको आहे बजट उहा पेश करे छॾी आहे। सिंध जे वॾे वज़ीर मुराद शाह सरकारी मुलाज़मनि जी बुनियादी पघार 15%
5 सैकड़ो वाद जो ऐलान किया गया है जिन वफ़ाक़ी मुलाज़िमन जियां एडॉक रिलीफ अलाउंस बुनियादी पगार में ज़म कयो वेंदो। बजट मूजिब जेको आहे 1 खां 13 ग्रेड ताईं मुलाज़िमन जी बुनियादी पगार में 33 सैकड़ो ऐं 17 खां वधीक ग्रेड जे मुलाज़िमन जे बुनियादी पगार में 30 सैकड़ो वाद जो ऐलान कियो वियो आहे। वॾे वज़ीर बजट में तक़रीर कंदे चयो आहे त ॿियनि सूबनि मुलाज़िमन जी पगार वधीक वधाई त सिंध में बि ईअं ई कयो वेंदो। पुलिस कांस्टेबल जो ग्रेड 5 मां अपग्रेड करे 7 ग्रेड करण जो पिणु ऐलान कयो वियो आहे। जिन ते बजट पेश थियण दौरान जेको आहे अपोजिशन धुर जेका आहे उन जेको आहे उहे फाड़े छॾियो। इमदाद अपडेट करण लाइ अव्हां जी वॾी महिरबानी।